औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ैर आहे, उमेद आहे तव्हां सभु ठीकु हूंदो, ख़ैरियत सां हूंदो। अॼु जो असांजो जेको टॉपिक आहे यानी क्लास आहे, उहो आहे क्लास पहिरियों पको ऐं क्लास पहिरीं पके जो बि पहिरियों सबक़ु आहे जेके असां करेक्ट प्रोनंसिएशन सां पढ़ंदा हुआसीं। अच्छा, हिन खां अॻु मूं हिन जो वीडियो शॉर्ट में बि अपलोड कयो आहे, अॼु आउं लॉन्ग में अपलोड पियो कयां ऐं सुभाणे हिन जी असां एक्सरसाइज़ कंदासीं। उमेद आहे त मुंहिंजा वीडियो तव्हांखे पसंदि ईंदा हूंदा। पंहिंजे भाउ खे पंहिंजी दुआनि में यादि रखिजो। सो अचो त हलूं था पहिरियां असां वीडियो जी तरफ़। त हमेशह यादि रखो त ॿार खे जॾहिं बि तव्हां सबक़ु पढ़ायो त हमेशह बिस्मिल्लाह खां शुरूआति कंदा वञो, पर ॿारनि खे पहिरियां त बिस्मिल्लाह जी सही प्रोनंसिएशन यानी उनखे सही पढ़ण जो तरीक़ो ॿुधायो त जीअं ॿारु जेको आहे उहो उन शइ में ग़लती न करे। छो जो हीअ अख़र इस्लामियात आहे, क़ुर शरीफ़ आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त क़ुर शरीफ़ असांखे हमेशह सही तरीक़े सां ज़ेर ज़बर शदनि सां सही पढ़णु घुरिजे। सो पहिरियां त ॿार खे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन जी हिज ऐं गॾोगॾु इन खे सही पढ़ण जो तरीक़ो सेखारणु घुरिजे। उन खां बाद में असांखे ॿार खे सबक़ु पहिरियों हमेशह जॾहिं पहिरियों क्लास ॿारु पढ़ी ईंदो आहे त पोइ उनखे पहिरियों कचो क्लास जेको हूंदो आहे कक पटी, ठीकु आहे, उहो पढ़ी ईंदो आहे त पोइ अॻियां उन्हनि खे जेका हिज आहे उहो टीचर्स जेके आहिनि उहे न कराईंदा आहिनि, हिन खे लीव कंदा आहिनि। पर हिन खे लीव न कजे, छो जो हीअ अहम आहे। हीअ जीअं ॿारु पढ़ंदो त हुनजी जेका रवा आहे हिज उहा पकी थींदी। सो कोशिशि कयो त हिन जी बि जेका आहे ॿार खे हिज करायो त वधीक बहितरु थींदो। सो हिन जी हिज तव्हांखे ख़बर आहे त कीअं थींदी। सीन ज़बर स, बे ज़बर ब, काफ पेश क, सबक़ यानी सबक़। इहो थी वियो लेसन जंहिंखे असां इंग्लिश में चवंदा आहियूं ऐं सिंधी में थी वियो सबक़। पहिरियों, पे है ज़बर पह, रे ज़र, ये वानुन पेश यूं, पहिरियों, पहिरियों, सबक़ पहिरियों। हाणे सबक़ु पहिरियों जेको आहे उहो हमद आहे। पहिरियां त हमद ऐं नेत में जेको हूंदो आहे फ़र्क़ु उहो ॿारनि खे सम्झायो त हमद में अलाह ताला जी साराह हूंदी आहे ऐं अलाह ताला जी वाखाण हूंदी आहे। उन खां बाद में ॿार खे इन शइ जो बि इल्मु हुजणु खपे। सो हलंदासीं अॻियां वीडियो जी तरफ़। अॻियां अचो त ॿार खे जेका हीअ सीट आहे पहिरियां त इन खे सम्झायो त गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं, ही आहे हमद जो उनवान। हाणे हमद जो उनवान आहे गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं, यानी गीत धणीअ जा यानी जेको असांजो पालनहार आहे, जीअं हीअ दुनिया ख़लक़ी आहे, हिन दुनिया में जेको कुझु थिए पियो, अन्न हर शइ यानी बनी पाणी सभु शइ असांजे मालिक जी आहे, त असीं गीत उन जा ॻायूं ऐं हीअ उनवान आहे हिन सबक़ जो। ऐं अॻियां हलो त ॿार खे पढ़ाइण जो सही तरीक़ो प्रोनंसिएशन पढ़ाईंदासीं। त पहिरियां असांखे ख़ुदि बि अचणु खपे, ठीकु आहे। सो बाद में असां ॿार खे बि सही तरीक़े सां पढ़ाए सघूं। सो अचो त हलूं गीत हमद जी तरफ़। गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं, जो थो थधिड़ा मींहं वसाए, बाग़नि में जो अंब पचाए, वेस ग़ुलनि खे जो पहराए, अन पचाए गाह उपाए, अर्श में जो तारा टिमकाए, तंहिं मालिक खे सभु सारायूं, गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। दोस्तों, हिन जो जेको लेखक आहे किशन चंद बेवस। असां पंहिंजे मिटनि नंढनि गुलनि जहिड़नि ॿारनि खे हिन सबक़ जो जेको लेखक आहे उन जे बारे में बि जानकारी ॾियणु खपे त जीअं उन्हनि खे हिन जो नालो यादि हुजे, किशन चंद बेवस, त जीअं जेको ॿार खे नॉलेज हुजे इम्तिहान में या पेपर्स में त ॿार जेको सबक़ु पहिरियों आहे पहिरीं क्लास में उनजो लेखक केरु आहे, त उनजो लेखक किशन चंद बेवस आहे। त हिन हमद जो जेको आहे करेक्ट प्रोनंसिएशन असां कई। हाणे असां अॻिए वीडियो में हिन जी जेका एक्सरसाइज़ आहे उहा कंदासीं। सो उमेद आहे त अॼु जो तव्हांखे वीडियो मुंहिंजो सुठो लॻो हूंदो। मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कजो, शेयर कजो ऐं मूंखे दुआनि में यादि कजो। ख़ुदा हाफ़िज़। दुआनि में।